जेकर होयस धारी अल्लाह जेकर होयस धारी ओ मारन कटे विसारी अल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अच्छा हाल उम्मीद है सब खुश हूंदो। अॼु वरी वीडियो खणी हिकु तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं फौज़िया सूमरे जे बारे में। फौज़िया सूमरो ॻाइणु कीअं शुरू कयो ऐं फौज़िया सूमर खे ॻाइणु कॾहिं खां शौक़ु थियो हो, उहो अॼु तव्हांखे हिन वीडियो में असां ॿुधाईंदासीं। त असांजे वीडियो में तव्हां शामिल रहिजो, आख़िर ताईं असांजे वीडियो खे ॾिसिजो त तव्हांखे मालूमात मिली वेंदो। सभ खां पहिरियों असां ॻाल्हि कंदासीं त फौज़िया सूमरो हिकु ग़रीबाणे घर में ॼायो हो। उन खां पोइ बि फौज़िया सूमरो जे दिलि में ॻाइण जो शौक़ु हुयो। नंढपिण खां वठी फौज़िया सूमरो जेको 8-9 साल खां वठी फौज़िया चयो त मां ॻाइणु शुरू कयो। तव्हां पाण बि फौज़िया जा ॻाल्हियूं ॿुधी सघो था, हे तव्हांखे ॿुधायूं था। नंढड़ी हुअसि मतिलबु 6-7 साल जी तॾहिं खां। अच्छा माशाअल्लाह, यानी शुरुआत जो तव्हांजी बचपन हो तॾहिं खां तव्हां जी ॻाइण शौक़ में। पोइ भला ॻाइण जी शुरुआत तव्हां अटे वारो थाल वॼाईंदे कई या बाक़ाइदा कंहिंखां सिखिया वरिती? न उहो त अटे वारो थाल ई ज़ाहिर आहे, असांजो माहौल ई कोन हुयो सिखिया जेको वठिजे। छो शौक़ में मूं शुरू में ॻायो, पोइ जॾहिं मूं ॻायो ऐं सभिनि चयो त आवाज़ तमामु सुठो आहे त पोइ मूं सिखिया वरिती। पहिरीं थाल खां ई ज़ाहिर शुरू कई। अच्छा, सिखिया में तव्हांजा उस्ताद केरु केरु रहिया? उस्ताद मुंहिंजो पहिरीं गुलाम हुसैन कलेरिया जेको मतिलबु मरहूम आहे। जी हा दोस्तों, तव्हां पाण ॻाल्हियूं फौज़िया जा ॿुधी वरिता न। अॼु जो वीडियो इहो ई हो, वरी इंशाल्लाह ॿिए वीडियो में मिलंदासीं। ओके, अस्सलाम वालेकुम। असांखे ॾींदा इजाज़त। जंहिंखे असांजो वीडियो पसंदि आयो त असांजे वीडियो खे लाइक कजो ऐं शेयर कजो ऐं बेल आइकन घंटी दॿाइण न विसारिजो। वरी इंशाल्लाह मिलंदासीं।